औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मअसूमीन व लअनतु अला अदाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुहर्रम अल हराम जे ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। अॼु असां मक़ासिद क़याम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिलसिले में 5 नंबर नशस्त सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश आहियूं। गुज़श्ता नशस्तनि में असां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़याम जा सियासी मक़ासिद बयानु कयासीं ऐं अॼु खां समाजी मक़ासिद बयानु कंदासीं। अगरचे इन्हनि तमामु जेके मक़ासिद आहिनि उन्हनि जो पाण में गहरो रब्त आहे, सियासी, समाजी ऐं दीनी। छो जो सभु अगरि हिकिड़ी कैटेगरी में ॾिठी वञनि त सभु हिकिड़ी जॻह ते जमा थी था वञनि। असां समाजी मक़ासिद में सभ खां पहिरियों जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त दौर यज़ीद में इंसान आम ज़िंदगी जेका आहे ख़ौफ़ में पुर थी चुकी हुई, यानी हर शख़्स ख़ौफ़ जी ज़िंदगी जीअण लॻो हो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेका मुस्लमाननि खे इज़त ऐं मुस्लमान बेख़ौफ़ थी रहण लॻा हुआ, जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहलत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ आहिस्ता आहिस्ता मुस्लमाननि में ख़ौफ़ वधणु लॻो। छो जो हुकुमराननि जा अहिड़ा करतूत ॾिसी आम अवाम जेका आहे मुश्किलातनि जी ज़िंदगी गुज़ारण लॻी ऐं उन्हनि मुश्किलातनि जे करे ख़ौफ़ ऐं मुस्लमाननि में नाउमेदियूं पैदा थियण लॻियूं ऐं समाज ते उनजो हिकु तमामु बुरो असरु पवणु लॻो, जो समाज उन सां मजरू थी चुको हो। यानी समाजी जेका ज़िंदगी हुई, हर माण्हू इन ई आस में हो त कोई उथे जेको असांखे हिन खां निजात ॾियारे। एतिरे क़दुरु जॾहिं यज़ीद जो दौरु आयो त उन ई वक़्तु ज़िंदगी जीअण हिकु जहाद खां घटि न हुई। हर शरीफ़ माण्हू जी ज़िंदगी वबाल बणिजी चुकी हुई। हर माण्हू इहा आस खणी ज़िंदा हो त कोई ईंदो जेको असांखे निजात ॾियारींदो। उन ई मौक़े ते इन ई ख़ौफ़ ऐं हिरास वारी ज़िंदगी में सिर्फ़ु इमाम हुसैन अलैहिस्सलाम इन शरीफ़नि जे लाइ ऐं मुस्लमाननि जे लाइ निजात जो वाहिद ज़रियो हो, जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़याम कयो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम इन ई ज़ुल्म जे मुक़ाबले में बीही करे अवाम खे इहो दर्स ॾिनो त यज़ीद भले केॾो बि ज़ालिम हुजे, लेकिन असांजी ज़िम्मेदारी इहा आहे असां हर ज़ालिम जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारण वारा आहियूं। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम आवाज़ उथारी ऐं मुस्लमाननि जे दरमियान ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उथण ऐं समाज खे सुधारण जे लाइ हिकु नई किरण थी साबित थियो ऐं उन खां पोइ मुस्लमाननि में इहो जज़्बो पैदा थियो जो हू ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे सघनि। इंशाअल्लाह असां समाजी मक़ासिद अॻिते बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।